ha ha. Oi, oi, oi. उठत आरिय जाम जाम हो उठत आरिय जाम जाम आरिय जाम जाम आरिय जाम जाम भेनर जाम जाम आरिय जाम जाम। सिंध में जत बुनियादी तौर ते ओठे माल जा सुवार रहिया आहिनि, पर अॻिते हली जत हिकु ज़ात बणिजी वई जेकी अॼु बि सिंध जी कुंड कुर्छ में आबाद आहिनि। जत लफ़्ज़ जी बुनियादी माना बि उठ जो सुवार ई आहे। अॻु जॾहिं सिंध में घाटा ॿेला हूंदा हुआ ऐं पाणी जाम हो, तॾहिं हर हंधि ओठे माल जा वॻ ॾिसी सघिबा हुआ। हाणे जॾहिं ॿेला ख़तमु थिया आहिनि, पाणी घटियो आहे, तॾहिं ओठे माल खे पालण जो रवाज बि घटियो आहे। पर जतन खे पंहिंजे धंधे ऐं किर्त जे लिहाज़ सां मिलियल लक़ब ख़तमु न थी सघियो आहे। जत उठ सां लाॻापियल आहे। उठ ज़ातनि त जिते बि जत ॿुधंदे त उठ न सां हूंदो। असां ॿुधो आहे, उन ॾिठो बि आहे अक्सर करे त उठ सां लाॻापियल उन जे करे ई इहे जत सॼा वञनि। हाणे पाण हींअर कचेरी करियूं पिया, पोइ ॿार बैकग्राउंड में आवाज़ु उथियुनि जो अचे पियो, उन करे इहो सुञाणप आहे। जत खे जेसी उठ जी आवाज़ु न ॿुधण में आयो त उनजो सुख कोन ईंदो। असां त हुई जत ई उठ त हुई लाज़िम मलज़ूम आहे। ऐं अॼु बि खोड़ सारा उठनि जा वॾा वॻ जेके आहिनि उहे जतन वटि आहिनि। जेतोणीकि हिन वक़्तु इहे हालतूं कोन रहियूं आहिनि जो माण्हू उठनि जा धण उहे पाले ऐं उनखे संभाले। ऐं अॻूणे वांगुरु सिंध बि कोन रही आहे, उन डेल्टा जो पाणी ख़तमु थी वियो, इनलैंड मां ॼारियूं ख़तमु थी वियूं, जेको उठ जो वॾो चारो हो। सो जत ई पंहिंजो उठ लाज़िम मलज़ूम त रहिया ई आहिनि। सिंध में उठ जहिड़े सघे जानवर खे वॾी अहमियत हासिल रही आहे। अॻु उठ खे ख़ुश्कीअ जो ॿेड़ो बि सॾिबो हो। थींदो ईअं हो जो पाणीअ रस्ते सामान जी रसद वॾनि बहिरी जहाज़नि ऐं ॿेड़नि वसीले थींदी हुई। इन सामान खे ख़ुश्कीअ जे मंडियुनि ताईं पहुचाइण लाइ उठ कतब ईंदा हुआ। ख़ुदि ख़ुश्कीअ तां सामान खणी बंदरगाहनि ताईं पहुचाइण में बि उठ जी सुवारीअ जो इस्तेमालु कयो वेंदो हो। ईअं उठनि वसीले शयुनि ऐं माण्हुनि जी अचवञ जे करे हिकु नए कल्चर जनम वरितो ऐं जेकी माण्हू उठनि सां सलाड़ियल रहिया से जत सॾजण लॻा। वक़्त जी तब्दीलीअ सां सामान जी रसद जा तरीक़ा त बदिलजी विया, पर जतन जी बिरादरी सिंधी समाज जो हिसो बणिजी वई। जत सिंध पूरी में त हुई आहिनि। अक्सर त उन्हनि जी जेका आहे हिन सिंध जी सामूंडी पटीअ सां ख़ासि करे हितां जा जेके कराची जेके ज़िला आहिनि, साहिली ज़िला कराची, ठट्टो, हाणे सुजाल बि ठहियो, बदीन, इन्हनि जी सामूंडी पटी सां तव्हांखे अक्सर में जत मिलंदा ई मिलंदा। इनखे छॾे करे विच सिंध या अपर सिंध में तव्हांखे मीर जत जेको आहे न उहो मिलंदो। ऐं कच्छ ॾांहुं तव्हां जेकॾहिं वेंदा इंडियन कच्छ त उते तव्हांखे असांजा कोई 80 या 82 राज मिलंदा। उहे जेके जिन मां कुझु त माना ईअं सम्झो त 50 राज हिते बि आहिनि, त उन्हनि मंझां ई 50 राज उते आहिनि। जीअं शह जत आहिनि उहे कच्छ में बि आहिनि त हिते बि आहिनि, फ़क़ीराणी कच्छ में बि आहिनि त हिते बि आहिनि, मनवाणी हुते बि आहिनि त हिते बि आहिनि। जीअं आउं पंहिंजो मिसाल ॾियां, असां मायड़ मकड़ा हुते कोन आहियूं, हिते आहियूं। ग्याठ जत कच्छ में कोन आहिनि, हिते आहिनि। हिन वक़्तु सिंध में जतन जा 100 खां वधीक पाड़ा ऐं नुखूं मौजूदु आहिनि, जेकी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रिहाइश पज़ीर आहिनि। इन्हनि में मीर जतन जो हिकु पाड़ो बि शामिल आहे। जतन जी ओड़कूं आहिनि,
के जत मकड़ा आहिनि, के फ़क़ीराणी आहिनि, के मनवाणी जत आहिनि, जतन जी कई ज़ातियूं आहिनि हिते। ही जत फ़क़ीराणी आहिनि, हा जत आहिनि वंगाई आहिनि, ॿिया इस्बाणी आहिनि, ॿिया जत फतवाणी आहिनि। इहे जत जेके बि ओड़कूं आहिनि जतन जूं से इहे आहिनि। सतवाणी आहिनि, जत बलोच आहिनि, जत बरोच आहिनि, जत ऊनाणी आहिनि, जत खानाणी आहिनि, इहे सभई जत आहिनि। सिंध ऐं कच्छ में 100 खां मथे जतन जा सब ट्राइब आहिनि, जिन में घणो मशहूरु फ़क़ीराणी ऐं वंगाई ऐं असांजा मलकाणी इहे घणो मशहूरु आहिनि। ऐं ॿिया जेके आहिनि उन्हनि में हिकिड़ो असांजो वॾो सम्झो त हिसो खणी चइजे मीर जत ते मुश्तमिल आहे, जेको असां खां परे आहे। ठटे में थोरी घणी उन्हनि जी आबादी आहे, बाक़ी विच सिंध ऐं अपर सिंध में उहे रहनि था। ओड़कूं या त कबीला थींदा आहिनि। हाणे हिकिड़ो फ़क़ीराणी सांवलाणी, हिन जी असली जेको हीअ जत सांवलाणी, सांवलो उन जो जेको बुज़ुर्ग वॾो आहे उन सां लाॻापियल आहे सांवलाणी, उन खां पोइ उनखे फ़क़ीराणी बि चवंदा आहिनि। त ईअं थींदियूं आहिनि जीअं मल्क थिया, उन्हनि ते मलकाणी अची विया, हाणे उहे बि असली जत आहिनि, हाणे उहो सॾिजंदा आहिनि मलकाणी। या फतवाणी जत सॾिबा आहिनि, त उन जो वॾो जेको फतू जत उनजो जेको पोयां नसिल थी वियो उहो थी वियो फतवाणी। ईअं जत सभु जत आहिनि, ओड़कूं वॾनि जे कबीला हाणे आदमशुमारी वधनि पियूं, उन हिसाब सां उन्हनि जा कबीला वधी विया त उहे हज़ारनि जी तइदाद में माण्हू अची विया हाणे जत, पर कंहिं ओड़क जे नाले सां। हे फ़क़ीराणी आहिनि, हे मलकाणी आहिनि, हे फतवाणी आहिनि, हे ॿुॿराणी आहिनि, ललाणी आहिनि, ईअं थींदो आहे। सिंध जा मुहक़िक़ इन राय जा आहिनि त जीअं माज़ीअ में उठनि जा संभालींदड़ जत सॾिबा हुआ, तीअं जतनि जे मुख़्तलिफ़ गुरूहनि जे संभालींदड़नि खे वरी मीर जत सॾिबो हो। मीर जत जी ख़ुश्कीअ जे कारोबार में हैसियत उहा साॻी रही आहे जेका सामूंडी कारोबार में मीर बहर या अमीरुल बहर जी रही आहे। अमीरुल बहर जॾहिं पंहिंजो जहाज़ बंदरगाह ते लंगर अंदाज़ कंदा हुआ तॾहिं संदन राब्तो मीर जत सां हूंदो हो। मीर जत सामान जे हिसाब सां उठनि जो अंगु तय कंदो हो ऐं पोइ जत उठनि ते सामान खणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं रवाना थींदा हुआ। माल बरदारी ऐं उन जे ख़र्च पखे जो मामिलो मीर जत ई तय कंदा हुआ। मुंहिंजे नज़र में त जत ऐं मीर जत में कोई एतिरो कोई वॾो फ़र्क़ु न आहे, छाकाणि त जेको असां एक्सेंट ॻाल्हायूं था, जेको लहजो ॻाल्हायूं था, जत की जेका ॿोली आहे उहा सिंधी ॿोली जो सतूं लहजो आहे। सिंधी ॿोली 7 लहजनि सां मिली करे पोइ वञी ठही आहे सिंधी ॿोली पूरी, त उनजो हिकिड़ो लहजो जत की बि आहे। हाणे उन लहजे खे जेकॾहिं ॾिसे थो त मीर जत ऐं असां जत जेके आहियूं उन्हनि जी ॿोली बसि 19-20 जे फ़र्क़ु सां साॻी आहे। ऐं कपिड़ा उथणु वेहणु तक़रीबन हिकु जहिड़ो आहे। एजुकेशन जो फ़र्क़ु पियो आहे, छो जो असां हिन पासे जेको डेल्टा में रहिया आहियूं त असां वटि तइलीम कान्हे का ऐं हू पढ़ी विया आहिनि, इहो फ़र्क़ु। सिंध जॾहिं आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार मुल्क हो तॾहिं हिते रुगो समाट ज़ातियूं ई रहाइश पज़ीर हुयूं। पोइ आहिस्ते आहिस्ते बादशाहनि जी मदद ऐं वणिज वापार जे लिहाज़ सां बलोच कबीले बि सिंध जो रुख़ कयो। बुनियादी तौर ते जतकी धंधे में बि समाट नसुल जा माण्हू शामिल हुआ जेकी सामूंडी बंदरगाहनि ॿाहिरां आबाद हुआ। इन्हनि बंदरगाहनि जो उल्हंदो छेव ईरान ऐं अरबुस्तान सां, जॾहिं त ओभारो छेव बम्बईअ खां बि अॻिते वञी दंग कंदो हो। सिंध जे वणिज वापार ते जॾहिं हलब खां ईरान रस्ते ईंदड़ बलोच नस्ल जे मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जो असरु वधियो त उन्हनि जे उठनि जा संभालींदड़ बि सिंध में जत ई सॾिया विया। इन्हनि जतनि लाइ ख़ासि तौर ते जत बलोचां जो नालो मशहूरु थियो। हिननि माण्हुनि जी सिंध अंदरि आमद 2 सदी ईस्वीअ में ॿुधाई वञे थी, पर सिंध में इन खां अॻु बि जत को धंधो उठ ऐं माल बरदारीअ जो रिवाज मौजूदु हो। इन्हनि जतनि खे ईरान में जुफ़्त ऐं अरब में
ज़त सॾियो वियो आहे। त हिते उहे क़बीला जेके जत न बि आहिनि न, पर जेकॾहिं उठण सां उहे रिलेटिव रहिया आहिनि त उहे जत सॾजनि था। 1800 शायदि 50-52 में हिकिड़ी अंग्रेज़ गवर्नमेंट हिकिड़ी लिस्ट क़बीलनि जी जारी कई आहे। उन में हुन जेके जत क़बीला लिखिया आहिनि उन में संजराणी, सरवाण, खोड़सारा उहे जेके जत आहिनि कोन, पर उहे पेशवराना जत आहिनि, उन्हनि जो उठण सां त तालुक़ु आहे न। जतन जी रहणी कहणी में भी वक्त सां तब्दीली आई। कंहिं ज़माने में जत बिरादरीअ जा माण्हू हिक हंधि गॾु वेही न सघंदा हुआ। ओठे माल जे चारे करे खेनि हिक हंधि खां ॿिए हंधि लॾणो पवंदो हो। लॾ पलाण जे करे हू पंहिंजा पक्का घर बि अॾे न सघंदा हुआ, पर हल्कियुनि काठियुनि ऐं टूए पखे जी मदद सां घर अॾींदा हुआ त जीअं लॾण महिल खेनि इहो सामान उठनि ते खणी ॿिए हंधि पहुचाइण में सवलाई थिए। जेतोणीकि हाणे जत मुख़्तलिफ़ हंधनि ते पक्का घर अॾे वेठल आहिनि, पर पोइ बि किन हंधनि ते संदन असलूका घर नज़र अची वेंदा आहिनि। ही घर बसि कड़ा ॿधूं पर्छ करियूं, मथां पखा आणियूं, पोइ पोइजी वञनि, पोइ हुनखे ॾेई ही बासण जा काठ पक्का करे छॾियूं। लो ही लतीफ़ चयो आहे त ही भूंगा, ही भेणियूं, पर ही केॾां विया क़रीब। ॾिसबा हुआ ॾींहाणी अङण ते अजीब थींदासीं तबीब जॾी आया जिन ला। ही भूंगा, ही भेणियूं, ही गामोरियुनि जा घस, हंधसि बचियो सूमरा मूंखे लुड़क वहनि था लस। मारू मुंहिंजा मिट ओठे विया हो करी, घर ओई सां गई आहिनि, अङण ओई, पर जत न पसांजू में। ओतारा ओठियुनि जा सोजम सुबोई, पोइ ही अखियूं रत रोई माग ॾिसी मोटियूं। जत किथे बि घर ॾिसंदे पर अलॻि इन लाइ ऐं पेटी बंदर न वियुसि, उते जतन जो अञा ॿियो तरीक़ो, काठ जा घर, उनजो अलॻि अंदाज़, ऐं हिन जाति जो जतन जो इलाही अंदाज़ ई ॿियो आहे, अलॻि शइ। पर जतन जो घर जो हिकिड़ो अंदाज़ मख़सूसु आहे, ॿियनि क़ौमनि खां अलॻि आहे। इहे शौक़ु मां कारीगर खां ठाराईंदा आहियूं, वॾे खां, जे हिन में असीं शौक़ सां रंग रूप लॻाईंदा आहियूं, या हिन में पटियूं हूंदियूं आहिनि, या दासा हूंदा आहिनि, ॿियो हिन में अंदरि लाटण हूंदी आहे, भित जीअं ठाराईंदा आहियूं बांठ जी शौक़ सां। हिन लिहाज़ सां घर मज़बूत हूंदा आहिनि। घर जो वॾो हूंदो सुठो ठाराईंदा त ₹1 लाख ख़र्च अची वञे। मौसम जे लिहाज़ हिन में हीउ वासरो खुलो घर हूंदो आहे, गर्मी कोन हूंदी आहे। सर्दी हिन में अंदरि वेही रहंदा आहियूं त सर्दी कोन हूंदी आहे, ॿाहिरां थोरी सर्दी हूंदी, अंदरि कोन हूंदी आहे। उहे शौक़ु जत बि ठाराईंदा, कुझु किथे असां ॾिठा बि आहिनि घर कंहिं माण्हुनि जा, पर घणो असीं शौक़ सां ठाराईंदा आहियूं जत। कारीगर असांजो पंहिंजो को क़ौम वारो माण्हू आहे, जत आहे उहो असीं उतां वठी ईंदा आहियूं, बदीन खां वठी ईंदा आहियूं। ही कुझु घर बि जतन जा असुल घर आहिनि, जिते तोड़नि जी तवार लॻी पई आहे। हूअं त जत सिंध ऐं बलोचिस्तान खां अलावा ईरान ऐं ॿियनि इलाइक़नि में बि आबाद आहिनि, पर सिंध अंदरि लाड़ ऐं भारत जे कच्छ वारे इलाइक़े में जतन जी वधीक आबादी आहे। लाड़ में जाती शहर बि जतन जे करे ई मशहूरु थियो। लाड़ में रहंदड़ जत अॼु बि ओठो माल धारीनि था। ख़ुश्कीअ वारे इलाइक़े में चरागाहूं न हुअण करे जत पंहिंजे उठनि खे समुंड ॾांहुं मोकिलियो छॾीनि, जिते उन्हनि उठनि जो गुज़रान तिमर जे ॿेलनि ते थिए थो।
सामूंडी ॿेला जेके हुआ जेके एतिरो मिठो पाणी जेको ईंदो हो उहो ख़तमु थी वियो, सामूंडी ॿेला घटिजणु शुरू थी विया। हिन पासे तव्हां जॾहिं वेंदा पंहिंजो हिन में पंहिंजो आइलैंड्स में वेंदा त तव्हांखे जतन जे नालनि सां ॿेला मिलंदा। जीअं असांजो हिकु मकड़ो जतो दोदा जत नाले सां, तव्हांखे दोदा वारो ॿेलो मिलंदो ऐं उहो उन माण्हू पंहिंजे हथनि सां पोखियो हो। हुनखे कतनि हिन जी ज़रूरत ख़बर कान हुई त कोई हिन जो एनवायरमेंट ते को असरु आहे या कोई सी एरोजन रोकींदो या मतिलबु मुंदर मौसमनि ते को हुनजो असरु पवंदो, या त हुनखे ख़बर कान हुई। हुनखे सिर्फ़ु पंहिंजे जियापे पंहिंजे उठनि खे जीआरण लाइ तिमिर लॻाइणा पिया। न सिर्फ़ु दोदा लॻाया पर खोड़ सारनि जतन जेको आहे इहे तिमिरनि जा ॿेला लॻाया। अॼु बि तव्हां जेकॾहिं ॾिसंदा त जॾहिं फ्रेश पाणी मिठो पाणी खणी हितां छतजान खान खां हाजी डूंगर जत जाती खां ऐं शाहबंदर पिरापत शाहबंदर खां ऐं ठोड़ी इहो खारोछाण खां खोड़ सारा इहे इलाइक़ा आहिनि जितां इहे तलाउनि मंझां पाणी भरे उठनि खे जॾहिं पियारण वञनि था, वापसि जॾहिं मोटनि था उन मुंद में जॾहिं तिमिरनि में या मैंग्रूव्स में जेके कैप्सूल या ॿिज अची था वञनि त उहे भरे खणी था अचनि ऐं पोइ ब्रॉडकास्टिंग कनि था, छट कनि था त जीअं ई मैंग्रूव्स जा ॿेला वधनि विझनि ऐं असांजो जियापो बरक़रार रहे, उठ रहनि। चारो माल जो ख़तमु थींदा आहिनि, पाणी जूं खोटूं थींदियूं आहिनि, मालनि जा चारा ख़तमु थींदा आहिनि। ॿियो माल संभालणु हिन दौर में ॾुखियो आहे। उठ नई जे करे त उनजो चारो जितां परे मंज़र तां किथां बि चारो पंहिंजो हासिलु करे वञे हलियो। ऐं साहिली इलाइक़े में घणो करे जत जेके उठ पालींदा उहो बि नहीं जे करे त समुंड में तमामु वॾा तिमिरनि जा ॿेला आहिनि। सिर्फ़ु 2 महीना उन हिते ख़ुश्की ते छॾींदा आहिनि ऐं 10 महीना जेको उठ से समुंड में ई रहंदा आहिनि ऐं हितां ॿेड़नि में उन्हनि जो पाणी खणी वेंदा आहिनि। उहो पाणी उते पहुचाईंदा 2 ॾींहंनि खां पोइ वरी पाणी ॿियो भरे वेंदा आहिनि। जतन जी रहणी कहणी जीअं संदन ॿोली बि मुख़्तलिफ़ आहे। जतन जी ॿोलीअ खे जत की ॿोली सॾियो वञे थो। कुझु मुहक़क़नि जो ख़्यालु आहे त जतन जी ॿोलीअ जो पश्तो तोणे फ़ारसी ॿोलीअ सां को बि ताल्लुक़ न आहे। लिसानी माहिरनि मूजिबि जेकॾहिं जत की ॿोलीअ जे ग्रामर जो मुतालियो कबो त इहो निज सिंधी ज़बान जो दरियाई या लाड़ी ॿोलीअ जो लहजो ज़ाहिर थींदो। माहिरनि जी राय आहे त जत की ॿोली सिंधी ज़बान जे 7 लहजे जे ज़ुमरे में अचे थी ऐं इहा निज सिंधी ॿोलीअ जो हिसो आहे। कोहे वञूं थो, किथां आयो आऊं, कहिड़ो तुंहिंजो हाल आहे, हाणे काहे ॻोठ में जा आयो आऊं। तेॾी महिल वरी उहो तोखे चवंदो साम्हूं त आऊं हाजी डूंगर वारे ॻोठ में जा आयो आई। हाँ सम्झंदो, इहा आहे जत की ॿोली जेका असांजी किताबनि में ई कोन्हे। लतीफ़ जे बेथ में आहे न त ऐशा कन वाचण जी वाई, सुणी हुल हूंदी जो मूढ़ियासड़ी माई, हुयास घणे ॾाही पर हो त वठी विया हुणे, हुणे बि असांजी ॿोली आहे। ऐशा कन काल्हा पोइ कोहे विया, होतन बिना हाल हाड़े में हंगा थिया, इहा बि असांजी ॿोली हंगा थिया। साईं लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे त ॿुंध ओठी ॻाढ़ असां ओठीअड़नि जो, खियूं खीरो ॼणियूं ॾियूं की न ॾाढ़, जीअण उनीरे जाड़, जनम गुज़ारियम जिन सां। हाणे जनम गुज़ारियम जिन सां तव्हांखे ख़बर आहे साईं जीएमसी जो किताबु आहे। सो ॿुंध हर कंहिंखे ख़बर आहे सिंधी बि आहे। ॻाढ़ ग़ालिबन जतकी आहे, निज ॻाढ़ माना थोरो। ॿुंध ओठी ॻाढ़ असां ओठीअड़नि जो, खियूं खीरो ॼणियूं उहा जेका स्पेशली उठ जे खीर में जेका ठाहिबी आहे। ऐं लतीफ़ साईं सिधो सऊं जतकी जेको लहजो आहे उन में बिबियत चया आहिनि जीअं उछे उछे कनि वाछण संध्यान वाई। उछे उछे जतकी आहे, वाछण बि जतकी आहे। उछे उछे कनि वाछण संध्यान वाई, सुणी लहोंदी जो मुड़िया सिड़ी माई, ॿोली सां जातड़ी खाणी मांखे न आई, हुयास घणे ॾाही पर मुंहिंजो होत वठी हुणे विया। हाणे इहो सॼो जेको आहे लतीफ़ साईं जो बैत आहे उन उहो इन ते पंहिंजो आहे जतकी में आहे। जतन जूं औरतूं बि पंहिंजे मख़सूस लिबास ऐं ज़ेवरनि जे करे ख़ासि सुञाणप रखनि थियूं। जतन जी रहणी कहणीअ ते नज़र रखंदड़ माण्हुनि जो ख़्यालु आहे त जतन जी हर नुख जी औरत जो लिबास अलॻि आहे। हू तन ते पातल चोले जे करे सुञातियूं वञनि थियूं।
अॻु जतन जूं औरतूं मख़सूस ज़ेवर पाईंदियूं हुयूं। हाणे जिन जो रिवाज जेतोणीकि घटियो आहे पर बिना ख़तम नाहे थी सघियो। हिकिड़ी आहे ॿोली, असीं चवंदासीं उनखे दांदड़ी। नथ आहे, ॾाणियूं आहिनि, ॿुंदा आहिनि, वरणा आहिनि, झुमका आहिनि, अञा बसरियूं आहिनि। इहे सभु ज़ेवर आहिनि पाइण जा। बसि तब्दीली आहे इहा त अॻे जेका वॾी नथ पाईंदा हुआसीं उहा नथ जेका आहे उहा घणी ताईं हाणे निकिरी वई आहे। जतन मूजिबि जेकॾहिं पुन्हूअ सां लाऊं लहंदड़ ससुईअ खे घगो पातल हुजे हा त खेसि पुन्हूअ खां धार न कनि हा। जत ससुईअ जो मिसाल इन करे बि ॾियनि था जो हिकु त मंझंदि हिकु नुख मां ॿी नुख में शादी करण जो रिवाज कोन्हे, ॿियो त इहो वेस संदन औरतुनि जी ख़ासि सुञाणप आहे। असां वटि शादी मुरादियूं नथियूं थियनि, वॾी दावत कोन कंदासीं। पंहिंजो पाड़ो हूंदो तंहिंमें सुनत कराए छॾींदासीं निकाह बसि। ओड़कनि में ॿी ज़ात न, सभु ॾाज जेको अॻे मिलंदो उहो सो साॻई पियो मिले। हाणे उठ बि ॾियूं, डांची बि ॾियूं, उनजो गौरव बि ॾियूं। पोइ जे नियाणी माइट खे बिने मिठी आहे न त उनखे 4-5 ढोर ॿिया बि वधीक वारे ॾियूं। पर नियाणीअ खे उहो मर्द न चए त तूं छा खणी आई आहीं तुंहिंजे पे वटां। असां वटि जेको भर्त आहे न उहो मख़सूस आहे, यूनिक क़िस्म जो भर्त आहे असांजो जतन जो। इवन जेको जंहिंखे सिंधी में खण चइबो आहे न त उहो मीर जतन जो ऐं असांजो साॻियो आहे। ऐं तव्हां जेकॾहिं असांजो गज, असां त गज बहराल चऊं ई कोन हुनखे, असां हुनखे चवंदा आहियूं अॻोटी। मीर जत बि चवंदा आहिनि अॻोटी। उहा अॻोटी जेका आहे उहा उनजो जेको भर्त जेको खण जेको आहे न उहो असांजो बाक़ी सिंधी भर्त खां अलॻि थियलु आहे। ऐं हिते बि जेकॾहिं तव्हां ॾिसंदा असांजे हिन डेल्टा वारे जतन खे त उते बि तव्हांखे वाज़े वाज़े इन भर्त जे हिसाब सां ख़बर पवंदी त हीअ डेल्टिक जत आहे, हीअ इंग्लैंड जो जत आहे। छाकाणि त हुननि जी जेका अॻोटी जी साइज़ आहे उहा बि जेके आहिनि मीर जत उहा त काफ़ी वॾी आहे, गोॾे ताईं अचे थी। ऐं बाक़ी ॿिया जेके असांजा इंग्लैंड वारा जत जेके आहिनि उन्हनि जी अॻोटी जेका आहे उहा बि वॾी साइज़ जी आहे ऐं उन्हनि जा नाला बि मुख़्तलिफ़ आहिनि। जॾहिं त असां जेके खाराई जत या डेल्टिक जत जेके आहियूं उन्हनि जो भर्त जेको आहे उन्हनि खां अलॻि आहे। नंढी अॻोटी आहे, उन्हनि जा नाला पंहिंजा आहिनि। गज जेको आहे अॻोटी माना गज, त उन्हनि जो जेको नाला जेके आहिनि उहे पंहिंजा आहिनि। 16 क़िस्म जूं अॻोटियूं जेके आहिनि सो असां पाईंदा आहियूं, जिन में फुलणाई, ॿूटाई, मिस्री संग, पेतीअ गुल, सादी चोपड़, मंडी चोपड़, अलाए 16 नाला उन्हनि जा आहिनि। तारीख़ी हक़ीक़तुनि ते जेकॾहिं नज़र विझिजे त इहा ॻाल्हि वाज़े थींदी त जतन खे दरअसल ससुई पुन्हूअ जे वाक़े खां पोइ घणी शोहरत मिली। इन वाक़े खे भिटाई घोट छा त ॻायो आहे ऐं जतन खे ज़ोरावर ज़ात करार ॾिनो आहे। चल जालती चवई तके चुआलम काफलो ओ जला मुझ जामल सदो जाम पसंदे पुनल जाम के मुझे अखड़न कयो आहे आराम ओ तना तर सदाया नाम जे मुखे नियल खणी पाण सी के चुआलम काफलोरी अजू मुझो साथ धणी सरवाण वार वठे वागू करिया सी मोहब्बत पेड़ी हुजे ससुई बि चवे त 50 ज़ुल्फ वार जेके आहिनि वॾे हिननि जे उठनि जूं वागू खणी करिया वार वॾे वागू करिया त पवां हूं त पलाण जहिड़ो पुनल पाण तेड़ी सिटा अथनि बि साथ जी घटदणी चवई त जता शाल जियो अञा बि पुनल खे कहिड़ियूं दाऊं पई करे जता शाल जियो अभी जियो मर जाड़ू करियो बाभण जो बरो चरे बाभण जो बरो चरे बेली नाहे बियो छिनण नाहे पियो ये संग नाहे छिनण जहिड़ो जत वाकई ज़ोरावर आहिनि जेकी उठ जहिड़े सघे ऐं पंहिंजी मर्ज़ीअ वारे जानवर खे बि ज़ेर करण जा गुर ॼाणनि था।
बस 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 मां 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 वग में हूंदा तंहिंखे कीअं कोन संभालींदा। धणीअ खे सभु जेको उठ यादि हूंदा त अॼोको ॾींहुं उठ जी मस्ती जी आहे, पोइ पलीनि था उनखे। लतीफ़ जे बेथ में आहे त करे के हिक ई विध में पेंद पलण जा, पर लेड़ो लाणी चरे नीयर साण नई। हाणे चांगे संदी चित में तूं साहिब विझ साईं, चए थो हाणे ओ भाइयो साईं लुत्फ़ सां लतीफ़ चए। हिकिड़े बेथ में पोइ चए त करहो सरहो न थिए मयो न चरे मोक, पर हिन आहार ओॾो न अचे थकियो छॾे न थोक। चए थो लाणी विचा लोक का वल चुनई वेहजी, बंदि जो वञनि उठ केॾा मस्त उठ हुजनि, लोक पाॾा हुजनि, पर इंसान ॾाढो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सां मुहबत ऐं अक़ीदे जे करे जत संदसि कलाम जा बि हाफ़िज़ रहिया आहिनि। गंगा जतन जो नालो भिटाई जे कलाम खे यादि करण जे हवाले सां घणो मशहूरु आहे। अॻु त जत पंहिंजे नौजवाननि जूं शादियूं बि तेसी ताईं तय करणु मुनासिब न सम्झंदा हुआ जेसी ताईं संदन ॿार भिटाईअ जो रिसालो मुकमिल तौरु हिफ़्ज़ न कनि। हाणे त ख़ैर जतन मां इहो रिवाज निकिरी वियो आहे, पर पोइ बि जत जॾहिं पंहिंजी निजी कचहरियुनि ऐं शादियुनि मुरादियुनि में विहंदा आहिनि त हू भिटाईअ जे कलाम खे ज़रूरु आलापे वठंदा आहिनि। कड़ाके जी भी कजा रूसी तो खाविया सिंगण खेविया कड़ाके जी भी कजा रूसी तो मत दरबिया भनी वरबिया लाड़ो मत दरबिया भनी वरबिया लाड़े कड़ाके भी कजा रूसी तो खाविया। जतन ते तहक़ीक़ कंदड़ मुख़्तलिफ़ माण्हुनि जो ख़्यालु आहे त सिंध में रहंदड़ जेकी बलोच ज़ातियूं या उन्हनि जा पाड़ा जतन में मिली उन्हनि जे कल्चर जो हिसो बणिजी विया आहिनि, तिन जी हाणे सुञाणप करणु ॾाढो ॾुखियो आहे। हू ॿुधाइनि था त लॻभॻि 30 खनि बलोच क़बीलनि जा फ़र्द सिंध जे जतन जो हिसो बणिया आहिनि। इन्हनि क़बीलनि में ख़ासि तौर ते लगारी, कोश, गुपचाणी, ख़ुश्क, जिसकाणी, भंड, हाजाणा, लंजवाणी, दाईदाणा, दीदड़, जतोई ऐं कलमती वग़ैरह शामिल आहिनि। लाड़ में जतन जे सरदार खे मलक ऐं कच्छ जे इलाइक़े में जतन जे सरदार खे लाखे जो लक़ब ॾिनल आहे। इन्हनि ॿिन्ही लक़बनि जो बलोच कल्चर सां को वास्तो कोन्हे। जतन जे मरणे पलणे जूं रस्मूं अॼु बि समाट नस्ल सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। जतन जी तारीख़ ते सिंधी अदब में बारीक बीने सां कमु थियल न आहे। मुख़्तलिफ़ मुहक़क़नि मुख़्तलिफ़ रिवायतुनि आधार कुझु कमु ज़रूरु कयो आहे, पर इन कम मां जतन जी आबादी ऐं संदन पाड़नि तोड़े नुखुनि जो
मुकमिल अंदाज़ो लॻाइण मुश्किल आहे। सिंध जी हिन क़दीम ज़ात जी तारीख़ खे महफ़ूज़ करण लाइ अञा घणो कमु करण जी ज़रूरत आहे त जीअं हक़ीक़ी माना में जतन ऐं उठनि जो तफ़सील तारीख़ जे वर्कनि में महफ़ूज़ थी सघे।